नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भली कार आवां जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़रीन खे वॾी ख़बर अची रही है तो छा पीपल्स पार्टी जी ॿीहर पीडीएम में एंट्री थींदी। अॼु पीडीएम जो वर्चुअल इजलास थियो मौलाना फज़लुर रहमान जी सदारत में, जंहिंमें तय कयो वियो त महांगाई जे मामले ते हुकूमत जे ख़िलाफ़ मार्च कयो वेंदो, जंहिंखां पोइ फ़ैसिलाइतो लॉन्ग मार्च कयो वेंदो। फ़ैसिलाइते लॉन्ग मार्च में पीपल्स पार्टी जी एंट्री ते गौर थी रहियो आहे त हाणे ॿीहर पीपल्स पार्टी छा एंट्री ॾींदी पीडीएम में, त पोइ जेकॾहिं पीपल्स पार्टी इंटर थिए थी त कहिड़नि टर्म्स एंड कंडीशन ते थींदी, त छा इन हाउस चेंजिंग ईंदी या हुकूमत खे धरणो हणी किरायो वेंदो। जीअं अॻे मामले ते हिन जे विच में तकरार थियो, तज़ाद पैदा थियो। पीपल्स पार्टी पंहिंजी हिकिड़ी स्ट्रेटजी हुई त इन हाउस चेंज कंदासीं, नंबर गेम्स में तब्दीली आणींदासीं, पर मियाँ नवाज़ शरीफ़ जी सरबराही में जेका नून लीग कमु पई करे उन्हनि जो ख़्यालु हो त हीअ इलेक्शन ई नल एंड वाइड आहे, इहा हुकूमत ई न खपे ऐं नई सर इलेक्शन थियणु खपे। त छा हाणे मफ़ाहमत जी जेका ट्रेन हली आहे उहा पटड़ी ते हली वेंदी ऐं शहबाज शरीफ़ साहब जेको थधी पॉलिसी रखे थो टुवर्ड्स एस्टेब्लिशमेंट ऐं टुवर्ड्स अदर पार्टीज़, छा उहो पीपल्स पार्टी जे नैरेटिव जे वेझो अची चुको आहे। तमामु अहम सवाल आहिनि, इन मामले ते ॻाल्हाइबो। हिन वक़्तु असांखे पैनलिस्टिन टीम जॉइन कयो, जंहिंमें शामिल आहिनि नसीर मेमन साहब, इनाम भट्टी साहब, एज़ाज़ सुमरो साहब ऐं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। सभ खां पहिरियों हलूं त नसीर मेमन साहब ॾे। नसीर मेमन साहब, तव्हां असांखे ॿुधी रहिया आहियो? जी साईं। नसीर साहब, हीअ भला पीपल्स पार्टी जी ॿीहर एंट्री थियण जी ॻाल्हि पई थिए। हाणे जेकॾहिं पीपल्स पार्टी ॿीहर एंटर थिए थी पीडीएम में, त छा उन्हनि जा जेके बुनियादी तज़ाद आहिनि उहे हल थी वेंदा, या तज़ादनि खां जेका मथां ई सियासत आहे उन्हनि में के इशारा के जेस्चर मुख़्तलिफ़ नज़र अचनि वेठा, तंहिंजे लाइ वरी हिननि जी रीअलाइनमेंट थिए वेठी। छाजे करे आफ्टर ऑल दे आर डूइंग पावर पॉलिटिक्स, ऐं पावर पॉलिटिक्स में त का बि ॻाल्हि हतमी कान हूंदी आहे, का बि ॻाल्हि आख़िरी कान हूंदी आहे, ऐं उन में वेसर जी बि हिकिड़ी बीमारी हूंदी आहे। 6 महीना अॻे कयल तव्हांजी ॻाल्हि तव्हां खां विसरी बि सघे थी ऐं का तव्हां नई बि ॻाल्हि करे सघो था। तव्हां छा था सम्झो आख़िर पीपल्स पार्टी जंहिंखे हिननि ख़ुदि नोटिस ॾेई ॿाहिरि कढियो, उहा एंटर थींदी त कहिड़नि टर्म्स ते एंटर थींदी ऐं उनखां पोइ सिनेरियो कहिड़ो बीह सघे थो? जुनेद, हींअर ताईं पीपल्स पार्टी जे पारां त मूं अहिड़ी ॻाल्हि न ॿुधी आहे अञा ताईं। इहा रिपोर्ट आई आहे, उन मां तासुर इहो थो मिले, जेका डॉन जे मूं वेबसाइट ते पढ़ी, त शायदि जेके पीडीएम में वेठल धुरियूं आहिनि उन्हनि जी इहा फीलिंग आहे त पीपल्स पार्टी अची थी सघे थो बैकग्राउंड में का ॻाल्हि ॿोल थी, इहो मुमकिन आहे। पर हाणे सुवाल इहो आहे त पीपल्स पार्टी सां जंहिं तरह उन मां पीडीएम मां निकिती हुई, छा इन सूरत हाल में वरी वापसि अचणु चाहींदी? तव्हां बिल्कुलु सही निशानदेही की पावर पॉलिटिक्स में रिश्ता, दोस्तियूं ऐं दुश्मनियूं कुझु बि हतमी कोन्हे को। इमरान ख़ान साहब जंहिंखे सभ खां वॾो पंजाब जो डाकू चवंदो उहो अॼु संदसि दोस्त आहे। ज़रदारी साहब जंहिंखे कातिल लीग चवंदो उन माण्हू खे डिप्टी प्राइम मिनिस्टर कयो हुअईं। ऐं ॿिया कई अहिड़ा समय हवाला ॾेई सघनि था जिन में पार्टीज़ जेके कल्ह ताईं पाण जो हिक ॿिए जो मुंहुं ॾिसणु न चाहींदियूं हुयूं, नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी खे जिन 90s में ॾिठो हुजे त कंहिं सोचो हूंदो त कॾहिं हिक ॿिए सां हथु मिलाइण लाइ राज़ी थींदियूं। उहे 2008 में हिकिड़ी कैबिनेट जूं मेंबर बि थियूं, नवाज़ शरीफ़ साहब जा मेंबर बि वेठा हुया। सो पावर पॉलिटिक्स में, ऐं इहा पावर पॉलिटिक्स एक्चुअली ब्यूटी अथव। तव्हां हिन फ्लेक्सिबिलिटी जेकर न हुजे त पावर पॉलिटिक्स थी न सघे। हाणे हुनजे पुठियां मां नथो चवां को रुगो नज़रियाती बुनियादनि ते पॉलिटिक्स न, पावर पॉलिटिक्स अनफॉर्चुनेटली नज़रियाती बुनियादनि ते थी नथी सघे। हा, कुझु फंडामेंटल वैल्यूज़ तव्हां चई सघो था जेके पार्टीज़ रखंदियूं हुजनि, छा उहो हुनजो टिल्ट डेमोक्रेसी न आहे, हुनजो टिल्ट सेक्युलर मिज़ाज न हुजे, उहे टिल्ट हूंदा आहिनि, पर को चइजे त इहा आइडियोलॉजिकल फर्म पोज़ीशन आहे, उहा कंहिंजी बि न आहे। या मुल्क में न थी सघे थो या नथो थी सघे, मुंहिंजो ख़्यालु आहे थी सघे थो। पर हिन स्टेज ते इहे सभु दुनियूं मार्च करे इमरान ख़ान खे केराइनि, इन जो मुंहिंजो ख़्यालु आहे हुननि खे फ़ाइदो कोन्हे, हुननि खे ज़रूरत बि कान्हे। ख़ान साहब खे हुन खाईअ में धिको ॾियण जी ज़रूरत कहिड़ी आहे जंहिंमें उहो टपो ॾियण लाइ पाण तयारु बीठो आहे, वर खयों बीठो आहे, सभिनी खे चए थो परे थियो मां टपो ॾियां, त पोइ हुनखे ई छो झलींदा ऐं ॿाह मां अॻियां वञी पुठीअ में धिको ॾेई पाण खे छो ब्लेम खणंदा? साईं, कताई कलामे जी माफ़ी, इहो तव्हांखे छो थो लॻे त ख़ान साहब टपो ॾियण लाइ तयारु ऐं टपो ॾियणु चाहे थो? तो ख़ान साहब जे जेके बि स्टेप्स आहिनि उहे कहिड़ी बि तरह उन रवैये जा कोन आहिनि जंहिंमें हुकूमतूं हलाए सघंदियूं। तव्हां हिकिड़ो त मां एस्टेब्लिशमेंट सां जेको हुनजो ताज़ो जेका चपकलिश थी आहे, अणबणत थी आहे, उहा मां नथो चवां कंहिं वॾनि उसूली बुनियादनि ते थी आहे। उहा छो थी आहे उन ते नथा वञूं, पर उहे सेम पेज वारो जेको पेज हो उहो फाटी वियो आहे न। तंहिंजे करे हिकिड़ो त उन पासे खां जिते हुनखे सुबुह शाम जंहिं सपोर्ट जी ज़रूरत अथई उन सां हुन पाण वञी खिचीअ में हथु विझी टकराउ कयो आहे, पंहिंजी चॉइस सां कयो अथई। त हिकिड़ो त उन मां बि लॻे थो त हू उन पाथ जेको हुनजी प्रोटेक्शन जी उन में सीरियस कोन्हे। प्लस जंहिं तरह मुल्क हलाए पियो, जंहिं तरह मईशत जा मामला ख़ासि तौर ते, जंहिं तरह ही महांगाई जूं वेव्स आहिनि,
ऐं जंहिं तरह हुन जा लबेक वारे मामले खे मिसहैंडल कई ऐं ॿियूं कई अहिड़ियूं शयूं जेके हुन जंहिं तरह हाणे उहो पाइल अप पई थियनि शुरू में हिकु अधु शइ न उहा हली पई ॿ चारि जज़्बाती बयान मुखालिफ़ दौर खे गारियूं ॾेई छॾियो नेब खां चवराए छॾियो इहे सभु शयूं पर हाणे पाइल अप थी उते अची ट्रिगर ते पहुचनि पियूं जिते लॻे थो त इहो सिस्टम हाणे बीहे पियो हाणे उहो हले न पियो हाणे चुरे न पियो तंहिं करे उहा नौबत अचे पई जिते मुल्क जा जेके असुल वारिस आहिनि उहे किथे न किथे उहे हाणे थकिजी पवंदा उहे उन्हनि जी फटीक जी पॉइंट अचे पई सेचुरेशन पई अचे नज़र ईअं थो अचे हिन तरह सां मुल्क कोन हलाए सघंदा हाणे हुनजे पुठियां मूवमेंट करे ऐं हिन स्टेज ते एॾियूं शयूं ख़राब आहिनि जो का बि हुकूमत हिनखे जेकर केराए आई त उहा अवाम खे रिलीफ ॾियण जहिड़ी हूंदी हीअ सिचुएशन एॾी ख़राब थी आहे हिनखे ब्रेक खणणु ॾुखी थी पई आहे रिवर्स करणु त ॿी ॻाल्हि आहे त मुंहिंजे ख़्याल में पीडीएम खे शूट न कंदो त हिन स्टेज ते हुन ख़िलाफ़ का वॾी मूवमेंट हलाए हुनखे इक़्तिदार मां कढनि छो त अॻियां मामला हुननि खां बि हिन स्टेज ते हिन हालत में संभालिया कोन थींदा माण्हुनि जो रिएक्शन वधीक थी वेंदो हुननि जे ख़िलाफ़ जी डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो साईं जी मूंखे आवाज़ क्लियर आहे ख़बरूं त इहे थियूं अचनि त असांजी पीडीएम जेका आहे उनखे ॾाढो कंसर्न आहे मुल्क में वधंदड़ महांगाई ते ऐं उन वधंदड़ महांगाई जे करे हू हिकिड़ो लॉन्ग मार्च करणु चाहिनि था उहो बि फ़ैसिला आहे थो लॉन्ग मार्च ऐं खेनि इहा उमेदु आहे त जेकॾहिं फ़ैसिला कुन लॉन्ग मार्च ते फ़ैसिलाइतो इतफ़ाक़ थी वियो त पीपुल्स पार्टी उन में शामिलु थींदी पोइ को वॾो फ़ैसिलो वठी वेंदा हाणे उन फ़ैसिले वठण लाइ समथिंग इज़ कुकिंग देयर तव्हांखे छा थो लॻे त किचन में कहिड़ी कुकिंग थी रही आहे जंहिंमें धाणो विझण लाइ बसर विझण लाइ वरी पीपुल्स पार्टी खे गॾण जी ॻाल्हि थी पए न वॾे में वॾी कुकिंग तयार थी रही आहे त इलेक्शन जो हाणे सीज़न तक़रीबन अची वियो आहे ऐं इन वक़्तु जे इन्हनि पीडीएम वारनि या पीपल्स पार्टी वारनि अकेले पंहिंजे सिर ही करे था सघनि एतिरी महिनत चयनि प्रोविंस सभु समूरनि प्रोविंसनि में पंहिंजे को अहिड़ो को कैंपेन कनि त पीडीआई खे मथे इलेक्शन में धक अची वञे उहा कैपेसिटी हाणे पीपल्स पार्टी जी रही न आहे जे उहा न रही आहे त पीपल्स पार्टी चाहींदी त कंहिं न कंहिं लिहाज़ सां उन बैंड वैगन में उन गाॾे में वञी सवारी कनि जंहिंमें को अॻिते वञी खड़तेल निकिरे अॼु त जेका मीटिंग थी आहे वर्चुअल मीटिंग जंहिंमें नवाज़ शरीफ़ बि शामिल आहे माना इहा पॉलिसी डिसीजन थी आहे ऐं उन में इशारो इहो बि ॾेई उन्हनि छॾियो आहे त हाणे फाइनल डेडलाइन ॾेई असां रोडनि ते निकिरूं था पिया समूरा त हू तव्हां ॻाल्हि ॿुधी मेमण साहब जी त उन्हनि खे नवाज़ शरीफ़ इमरान ख़ान जी हुकूमत जी किराइण जी ज़रूरत ई न आहे जे किराईंदा त शहीद थी पवंदो पॉपुलर थी पवंदो वरी वोट वठंदो त इन करे सभु इंतज़ार में त जेके हालत मुल्क जी थी वई आहे ऐं जेकी सूरत हाल जेका हींअर बयानु तव्हांजे थियो आहे असां बि डिस्कस कंदा आया आहियूं खणी महांगाई हुजे फॉरेन पॉलिसी हुजे कंसिस्टेंसी हुजे जे उन खां अलावा जेके गवर्नेंस में पंहिंजी टीम जे हवाले सां ऐं जेके बयानबाज़ी जे हवाले सां कंट्री जे इमेज जे हवाले सां जेके बयानु हिकिड़ो थो ॾे ॿियो थो ॾे केॾी महिल सऊदी अरब खे नाराज़ थो करे छॾे केॾी महिल TLP जे करे फ्रांस वारनि खे नाराज़ थो करे छॾे केॾी महिल त अहिड़ा वॾा धक था लॻनि जंहिंखे सहण ऐं पचाइण तमामु ॾुखियो थींदो थो वञे मुल्क लाइ त हू ऑटोमेटिकली माना अॻिते वञी जेको वोट बैंक आहे उहो वोट बैंक हाणे रहणु क़ाइमु रहणु उहो त तक़रीबन नज़र थो अचे त नामुमकिन आहे छो जे PTI जेका आई उन जोश ऐं जज़्बे जे उन गाॾे ते चढ़ी आई हुई उहो जोश ऐं जज़्बो इहो हो त जेके ॿ पार्टियुनि जी हिननि हुकूमत कयूं उन्हनि जे ख़िलाफ़ जेके करप्शन जो हिकिड़ो सॼो सिलसिलो हिकिड़ो सिनारियो बिल्टअप थी वियो उन में माण्हू कन्विंस थी विया ऐं ख़ासि तौर ते जेके मिडिल क्लास जा माण्हू आहिनि या ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि सोचियो त बाबा हीउ माण्हू जेको आहे को जंहिं हिसाब सां तक़रीर थो करे जंहिं जोश सां तक़रीर थो करे जंहिं जज़्बे सां तक़रीर थो करे त शायदि इहे सचे नमूने सां पाकिस्तान में को अहिड़ो इनकलाब आणींदो जंहिंमें ग़रीबनि जो को भलो थी पवंदो ऐं जेके मिडिल क्लास वारा जेके माण्हू उहे उन्हनि जो भलो थी पवंदो हाणे जेका सूरत हाल वञी बीठी आहे त PDM वारा छो वरी कोशिशि कनि था पिया त हाणे कैंपेन कनि कैश था कराइणु चाहिनि कैश इन करे कराइणु था चाहिनि त इनखे इमरान ख़ान खे ख़राबु करणु था चाहिनि गंदो करणु था चाहिनि छो जो हुन वटि एतिरो मटीरियल अची वियो आहे एतिरो उन्हनि वटि जेके हैपनिंग्स थियूं आहिनि उन में जेके माण्हुनि जी चेल भॼी वई आहे महांगाई में जंहिंजे बारे में असां हिकिड़े दफ़े न
खोड़ सा टाइम असां उनखे डिस्कस कयो आहे त उन लिहाज़ सां जे ॾिठो वञे त पोइ त ज़ाहिर आहे उहे पार्टी खे धकायो इमरान ख़ान खे ऐं ही इनखे कैश था कराइनि PDM वारा। जेॾी महिल बिलावल भुट्टो लास्ट टाइम उन छॾियो हो 3 मई ते 2021 में त उन चयो त बाबा ही माण्हू कंफ्यूज़ड आहिनि PDM वारा ऐं इहे कंफ्यूज़ड आहिनि इन करे इहो इनखे मां बसि इन्हनि खे सम्झां थो आई विश देम गुड लक ऐं इन लाइ मुंहिंजी पॉज़िटिव फीलिंग आहे। उतां PDM जे सरबराह जे तरफ़ां जेको मार्च मई में जेको जवाबु आयो बिलावल भुट्टे ज़रदारी खे, उहो जवाबु आयो त असां पोइ बि तव्हां सां कॉन्टेक्ट में रहंदासूं ऐं तव्हां सां केॾी महिल कॉन्टेक्ट बि करे सघंदव, असां तव्हां लाइ तमामु सुठा इंटेंशन रखूं था पिया। त माना उन्हनि को एतिरी फिटाई न ॻाल्हि अहिड़ो को सिलसिलो रखियो जंहिंमें का वापसी में फेस सेविंग थी वञे। हाणे हिकिड़ो वॾो सुवाल हिते पैदा इहो थिए थो पियो त जे पीपल्स पार्टी नथी जॉइन करे ऐं जंहिं हिसाब सां मुल्क में जंहिं हिसाब सां महांगाई शुरू थी आहे, जंहिं हिसाब सां माण्हुनि में हिकिड़ी मोबिलाइज़ेशन अची वई आहे, तव्हां सोशल मीडिया ॾिसो ट्रेंड ॾिसो त उन लिहाज़ सां जे त PDM वारा उअं नवाज़ शरीफ़ वारा ज़ाहिर आहे उन में उहे पंहिंजी पॉपुलरिटी गेन करे विया त जेके बचियल बचार वोट थियनि ॿियनि प्रोविंसिस में पीपल्स पार्टी जा उहे बि वेंदा त पीपल्स पार्टी शामिल थी वेंदी त कुझु न कुझु उन मां फ़ाइदो कढी ईंदी। शामिल न थींदी PDM में त ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जो नुक़सानु आहे। जेको माहौल पैदा थी वियो आहे सॼे हिन मुल्क में इन वक़्तु उन माहौल जे करे ऐं इहो वक़्तु जेको पीपल्स पार्टी हालांकि अनाउंस उन्हनि न कयो आहे ऐं असां इहो सोचूं था पिया त जॉइन न कंदी पीपल्स पार्टी त नुक़सान में रहंदी, फ़ाइदे में न। जेको हाणे इन वक़्तु हिकिड़ो सिनारियो जेको क्रिएट थी वियो आहे त ही इन जो महसूसु थिए थो पियो। अॻिते वञी कुझु इन्हनि खे शराबी मिलंदा, कोई थोरा घणा कंसेशन जेके मिलिया आहिनि उन्हनि खे थोरो हज़म करे वठनि, मथे कंसेशन इन मामले में मिलनि था या नथा मिलनि, जे इशारा मिलिया त न कंसेशन न मिलंदा या सख़्ती कई वेंदी त शायदि न बि कनि जॉइन। त इहे जेके मामला इहे असांखे ज़हन में रखणु खपनि। जी डॉक्टर जमील साहब, इनाम भट्टी साहब तव्हां ॿुधी रहिया मूंखे साईं? जी बिल्कुलु। इनाम साहब हिकिड़ो त इन ई जेको पीपल्स पार्टी वारी ॿीहर जेका एंट्री जी ॻाल्हि थिए पई PDM में, इन ते तव्हांजो तजियो घुरिजंदो, पर हिकिड़ो ॿियो मुंहिंजो सुवालु आहे। मुंहिंजे इतलाउनि मूजिबि कुझु ॾींहं पहिरियां जहांगीर तरीन साहब ख़ासो मुतहरिक नज़र आयो, हता की उन्हनि त मीडिया ते अची उहा ॻाल्हि ॿोल नथा कनि, मे बी उन्हनि जेके सेटलमेंट हुजनि की कमिटमेंट्स हुजनि मीडिया ते न अचण जे हवाले सां, पर इहा ॻाल्हि बि हले वेठी किथे न किथे त यूसुफ रज़ा गिलानी साहब, जहांगीर तरीन साहब ऐं पीर साहब पागारे विच में का अलाइनमेंट में बि थी सघे थी फ्यूचर में, ऐं उहा अलाइनमेंट अंडर द फ्लैग ऑफ पीपल्स पार्टी थींदी। यानी जेकॾहिं का अलाइनमेंट थिए थी त पीर साहब पागारो पंहिंजी जेको वेटेज आहे पॉलिटिकल वेटेज उन जो सियासी अलाइनमेंट कंदो सिंध में पीपल्स पार्टीअ सां, ऐं फ्यूचर में वञी जहांगीर तरीन जो हिकिड़ो धड़ो ठहंदो साउथ पंजाब में ऐं उन जी अलाइनमेंट पीपल्स पार्टी सां थींदी। इहो हिकिड़ो हाइपोथेटिकली ग्राउंड आहे ऐं उन जे विच में जेको गारंटियर आहे उहो यूसुफ रज़ा गिलानी आहे। ऐं जेकॾहिं मे बि थिए थी हिकिड़ी सूरत हाल इहा आहे, पर जेकॾहिं PDM में पीपल्स पार्टी अचे थी हिन मरहले ते त फ्यूचर स्टेक कहिड़ा बीह सघनि था? जुनैद, तव्हांखे यादि हूंदो पाण शुरू में ई जॾहिं PDM वारा मामला इहे थिया हुया उन वक़्तु जेके शयूं थियूं उन वक़्तु बि मूं इहो ई चयो हो त पीपल्स पार्टी पंहिंजे हथल इम्कान कोशिशि में आहे त कंहिं बि तरह सां उनजा मामला सेटल थियनि ऐं हुकूमत जी ख़ासि करे वफ़ाक़ी हुकूमत में हुकूमत साज़ी लाइ हू पंहिंजो रस्तो हमवार कनि। जंहिंमें वॾे खां वॾी जेका ॾुखियाई हिन वक़्तु ताईं आहे उहा इहा आहे त जेके सघारियूं घुरियूं उहे कंहिं बि तरह सां नवाज़ शरीफ़ खे इक़्तिदार खां ॿाहिरि रखणु चाहिनि थियूं। ऐं हिते मुस्लिम लीग नून न चवंदुसि पर बिलख़ुसूस नवाज़ शरीफ़, हाणे उन में पोइ मरियम नवाज़ बि थी सघे थी ऐं संदसि अहिड़े ई क़िस्म जी सोच रखंदड़ हल्को थी सघे थो। त हाणे उन हिसाब सां त नज़र ईअं पियो अचे त ऐं मुमकिन आहे त पीपल्स पार्टी इन सॼे कुझु में करण में का रिथाबंदी कंदी हुजे। ऐं उन वक़्त में बि तव्हांखे यादि हूंदो त पंहिंजो जहांगीर तरीन वारे हवाले सां ऐं साउथ पंजाब वारे हवाले सां आउं हर वक़्तु इन ई मौक़िफ़ जो रहियो आहियां त ईंदड़ भेरे साउथ पंजाब ऐं जहांगीर तरीन कंहिं ॿिए अलायंस में हूंदो ऐं कंहिं ॿिए रुख में इक़्तिदार जे वञण जे लाइ या इक़्तिदार जी राह हमवार करण जे लाइ कंहिंजो बि साथ ॾेई सघे थो। हाणे अचूं था PDM ते, त PDM में हिन वक़्तु बि मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जे विच में एतमाद जी खोट इहा ई हूंदी। हू सम्झंदो, पीपल्स पार्टी सम्झंदी त मुस्लिम लीग मूंखे इस्तेमालु करे पंहिंजे लाइ इक़्तिदार जो राहूं हमवार कंदी, ऐं मुस्लिम लीग सम्झंदी त पीपल्स पार्टी मूंखे इस्तेमालु करे पंहिंजी जेका आहे इक़्तिदार जे लाइ राह हमवार कंदी।
इन्हनि शयुनि खां हू ख़ाइफ़ आहिनि। आउं सम्झां थो पीपुल्स पार्टी ऐं नून लीग सवाइ कंहिं इन क़िस्म जे एग्रीमेंट जे त ईंदड़ वक़्त में इन जी सॼी जिदोजहद खां पोइ इक़्तिदार जो तरीक़ेकार कहिड़ो हूंदो, उन में जी छा थी सघे थो, उनजी जद ते हिक ॿिए सां उन्हनि जी हमाहंगी नथी थिए तेसीं तोड़ी हू कंहिं बि नतीजे ते नथा पहुची सघनि, न ई जी का गॾियल जदोजहद हलाए सघनि था। त मूंखे लॻे थो पीडीएम सां जेकॾहिं हिन वक़्तु पीपुल्स पार्टी ॻाल्हियुनि जे लाइ रस्ता खोले थी त ऐं मुमकिन आहे त सिर्फ़ु उन्हनि खे किथे का जीअं चइबो आहे न त कंहिं हिकिड़ियुनि रस्तनि ते कंहिं ॻाल्हियुनि में मुंझाए ऐं ॿिए पासे को पंहिंजो ॿियो रस्तो ॾिसंदा हुजनि या ठाहींदा हुजनि। मूंखे त ईअं थो लॻे, जी त तंहिंजे करे मूंखे लॻे नथो जी त पीडीएम खे ॿीहर इन तरीक़े सां मुतहरिक करे ऐं पीपुल्स पार्टी उन्हनि सां गॾु रोडनि रस्तनि ते अची सघंदी। जी तव्हांखे नथो लॻे। इज़हार साहब क्विकली सर इन जो जवाबु ॾिजो। पीपुल्स पार्टी जी ॿीहर जेका जेकर एंट्री थिए थी पीडीएम में त उहे कहिड़नि टर्म्स एंड कंडीशन ते थींदी ऐं छा या थी बि सघे थी ऐं छा उहा वाकई फ्यूचर में लाभायती थींदी ऐं को नतीजा खे ॾींदड़ थींदी? पीपुल्स पार्टी पीडीएम में वापसि अचे या न अचे, उन खां वधीक अहम ॻाल्हि जेका सम्झण जी आहे उहा इहा आहे त पीपुल्स पार्टी पंहिंजे पावर जी एक्सटेंशन चाहे। हिकिड़ो पावर उनखे सिंध में मिलियल आहे ऐं हिकिड़ो हू पावर चाहे थी त मर्कज़ में मिले। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हीअ जेका तव्हां ॻाल्हि था कयो न पीडीएम जी, ऐं तव्हां माना मीडिया जे थ्रू असां बहस जे थ्रू ज़ोरीअ था छिकियूं त पीडीएम में हली अचे वापसि पीपुल्स पार्टी। प्रैक्टिकल सूरत हाल इहा आहे त पीपुल्स पार्टी इन लाइ बि तयारु आहे त इमरान ख़ान जे हुकूमत जा पोयां 2 साल पीपुल्स पार्टी रूल करे मर्कज़ में, ऐं कंहिं बि टर्म्स एंड कंडीशन ते उहे तयारु आहिनि। उनजे लाइ ख़बर इहा आहे, मामिलो इहो आहे, पहिरियों नुक़्तो इहो आहे, छाकाणि त नवाज़ लीग माइनस इन करे थी वई आहे इन फार्मूले खां तव्हां 20 नवंबर खे अंडर एस्टिमेट था करे वञो, तव्हां उन्हनि अंगनि अखरनि खे अंडर एस्टिमेट था करे वञो, तव्हां उन 1 मंथ जे डेडलॉक खे अंडर एस्टिमेट था करे वञो। जॾहिं तव्हां इहे ॻाल्हियूं करियो था शयूं हाणे अनफोल्ड साईं इज़हार साहब बेसिकली हीउ जेको सॼो नुक़्तो मुंहिंजो आहे न पीडीएम में ऐं पीपुल्स पार्टी जो सुवाल पुछण जो, मुंहिंजो नुक़्तो आहे ई इहो, जेके डेट्स आहिनि ऐं 2022 नवंबर आहे या ही नवंबर आहे, सियासत पाकिस्तानी सॼी इन्हनि ॿिन्ही नवंबर्स जे विच में आहे। त उन्हनि नवंबर जे विच में हीउ जेको इशारो मिले वेठो, जेको मूं नसीर साहब खां सवाल कयो पहिरियां, जेके इशारा मिलनि था, जेस्चर मिलनि था, उन्हनि जे विच में हिकु भेरो ॿीहर पीपुल्स पार्टी जो अचणो पाण मुरादो त कोन हूंदो, पीडीएम जे प्लेटफॉर्म ते अचे या ॿिए प्लेटफॉर्म ते वञे जंहिंखे तव्हां इमरान ख़ान जो प्लेटफॉर्म था चओ, त ॿिन्ही सूरतुनि में ॿई जेके नवंबर्स आहिनि उहे केतिरो मैटर कंदा? ॾिसो, हीउ जेकॾहिं हाणे पाण सिंपल वन लाइनर था करियूं, वन लाइनर इहो आहे त मौलाना फजल रहमान चाहे तो इहा असेंबली टुटे नई इलेक्शन। नवाज़ लीग जे अंदरि इन मामले ते इख़्तिलाफ़ बाए कंफ्यूजन आहे। जनरल कंसेंसस इहो आहे त भले इमरान ख़ान 2 साल ॿिया हुकूमत करे सफ़ा बैकफुट ते हलियो वञे, अवाम वटि उनजो इमेज सफ़ा डैमेज थी वञे त जीअं ॿीहर वरी उथी न सघे। इहो आहे नवाज़ लीग जो परसेप्शन। पीपुल्स पार्टी जो परसेप्शन इहो आहे त हुनखे जंहिं अहिड़ी तरह सां मर्कज़ जी पॉलिटिक्स में पोइते धिकियो वियो आहे ऐं फ्रंट ते अची वई आहे पीटीआई ऐं नवाज़ लीग, मानी कि क़ौमी असेंबली में, मर्कज़ में, वफ़ाक़ में पीपुल्स पार्टी चाहींदी त उनखे कहिड़ी बि सूरत में अगरि अपॉर्चुनिटी मिले त उहो वापसि मर्कज़ न मोटे। पीपुल्स पार्टी पावर खे फोकस में रखे वेठी आहे। हिकिड़ी ॻाल्हि बिल्कुलु सम्झिजो, ईअं त ॿियूं बि धुरियूं रखी वठनि। हाणे नवाज़ लीग जा मामला पंहिंजा इंटरनल डिस्प्यूट्स जे करे बि मुंझल आहिनि, तंहिंजे करे नवाज़ लीग फ़िलहालु अर्ली इलेक्शन जे फेवर में न आहे, पीपुल्स पार्टी बि न आहे। छाकाणि त अर्ली इलेक्शन जो तव्हां मतिलबु रुॻो इमरान ख़ान जो वञण था सम्झो छा? अर्ली इलेक्शन जो मतिलबु इहो आहे त सिंध मां पीपुल्स पार्टी जी हुकूमत बि वेंदी, ऐं पोइ का गारंटी न आहे त मथे भेरे इलेक्शन में सिंध में पीपुल्स पार्टी ईंदी या न ईंदी। तंहिंजे करे पीपुल्स पार्टी बि चाहींदी त 2 साल पूरा थियनि, पर पीपुल्स पार्टी इहो चाहींदी ऐं चवंदी पई अचे। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट करियो न, हिकिड़े ॾींहं ते वफ़ाक़ मां इमरान ख़ान जे कैबिनेट जा वज़ीर प्रेस कॉन्फ्रेंसूं कनि था, ॿिए ॾींहं ते पीपुल्स पार्टी जा वज़ीर सईद गनी ऐं ॿिया हुनखे जवाबु ॾियनि था। हू पाण खे पैरेलल तौरु ऑप्शन तौरु पेश था कनि। हाणे अचूं था ॿी ॻाल्हि ते, जेको मूं तव्हांखे उन ॾींहुं बि ॿुधायो त 1 ऐं 7 8 थींदा आहिनि ऐं 8 बि 8 थींदा आहिनि। तंहिंजे करे मामला ख़राब थी चुका आहिनि इमरान ख़ान जे लाइ। इमरान ख़ान 1 पेज तां 2 पेज ते हलियो वियो आहे, ऐं जॾहिं शयूं 1 पेज खां 2 पेज ते हलियूं वेंदियूं आहिनि त पोइ नेचुरली जेको उहो 1 पेज जी जॻह ख़ाली थींदी आहे त उते कंहिं ॿिए जो नालो लिखणो पवंदो आहे। गुफ़्तगू इहा आहे, डिस्कशन इहो आहे। उन में ऑप्शन 3 आहिनि। ऑप्शन हिकिड़ो इहो आहे त भई अर्ली पोल्स थियनि, जंहिंजे लाइ मौलाना तयारु आहे, मौलाना सपोर्ट करे थो, नवाज़ लीग कंफ्यूजन जो शिकार आहे,
फ़िलहाल क्लियर न आहे ऐं पीपल्स पार्टी भी चवे थी त जे मुस्तक़बिल जो एश्योरेंसिस मिलन त पोइ भले अर्ली पोल्स थियनि अदरवाइज़ पीपल्स पार्टी चवंदी त इमरान खान जा माण्हू जे उन सां गॾिजी सघनि था त असां सां बि गॾिजी सघनि था असांखे मौक़ो ॾियो त असीं हुकूमत ठाहियूं तव्हांखे यादि हूंदो पोएं भेरे पीडीएम जे मामले ते पीपल्स पार्टी जो नुक़्ते नज़र छा हो इख़्तिलाफ़ छा था थियो पाण खां शायदि उहो थोरो ज़हन तां निकिरी वियो आहे इख़्तिलाफ़ हिकिड़ो ई नुक़्तो पीपल्स पार्टी चयो पिए त नो कॉन्फिडेंस कयोसि नो कॉन्फिडेंस जो छा मतिलबु आहे थिए छा हा नॉन कॉन्फिडेंस खां पोइ इमरान खान वञे हा त पोइ छा थिए हा छा उनजी पार्टी ॿियो को माण्हू आणे सघे हा हरगिज़ बि न पोइ थिए ईअं आहे त अपोज़िशन जूं पार्टियूं ऐं इमरान जी जा कुझु इतादी गॾिजी सॼी हिकिड़ी हुकूमत ठाहिनि हा इहो फार्मूलो अञा बि मौजूदु आहे ऐं बलूचिस्तान में हिन जो एग्ज़ाम्पल आहे त बलूचिस्तान में हींअर जेका हुकूमत आहे उनखे हुकूमती धिर जी बि सपोर्ट आहे अपोज़िशन जी बि सपोर्ट आहे इहा साॻी डिज़ाइन मर्कज़ में थियण जी तयारी थिए पई बाक़ी आउं मार्च जेको सम्झां थो इहो सियासी नारो आहे इन जी इन खां वधीक का हैसियत न आहे जेकॾहिं मामला मथे थींदा ॿियो हिकिड़ो नुक़्तो सभ खां अहम सभिनी पार्टियुनि जो हिकिड़ो बुनियादी टारगेट आहे उहो इहो आहे सभु चाहिनि था त असांखे अश्योरेंस मिले त ईंदड़ चूंडुनि में पोइनि चूंडुनि वारी सूरताल पैदा न थी मेन बहस जो नुक़्तो इहो आहे जी इज़हार साहब हलूं था ॿिए अहम इशू ॾे उहो आहे गवर्नर साहब जी स्टेटमेंट गवर्नर इमरान इस्माइल साहब धाबे जी पहुतो नाज़िम जोखे जे वारसनि सां हुन ताज़ियत कई पर हैरत अंगेज़ तौर ते हुननि जेको बयानु ॾिनो आहे उहो तमामु डिस्कस जोॻो आहे जंहिंमें ख़ासि तौर ते असांखे डॉक्टर जमील साहब ॿुधाईंदा मौसूफ़ फरमाए थो त जेके अरब शिकारी ईंदा आहिनि त ख़ुशहाली खणी ईंदा आहिनि अरब जेके महिमान आहिनि उन्हनि नाज़िम जोखे जो क़तल कोन कयो आहे पर उन जेके मेज़बान आहिनि उहे शाह खां वधीक शाह जा वफ़ादार आहिनि उन्हनि क़तल कयो आहे ऐं नाज़िम जोखे जे क़तल में अरब शिकारनि जो ॾोह नाहे गवर्नर इमरान इस्माइल वॉज़ डिफीटिंग कंटिन्यूसली डिफेंडिंग उन्हनि अरब शिकारनि जो डिफेंड करे रहियो ऐं चई रहियो त उन्हनि जो को ॾोह न आहे ऐं इहो जेको मामिलो थियो आहे शाह खां वधीक शाह जे वफ़ादारनि जे करे थियो आहे डॉक्टर जमील साहब भला गवर्नर साहब खे इहा स्टेटमेंट ॾियण जी ज़रूरत छो पेश आई ऐं उहो बि उन तॾे ते वञी इहो चवणु त अरब शिकारी ईंदा आहिनि त ख़ुशहाली खणी ईंदा आहिनि पहिरियों त मूंखे इहो सम्झायो अरब शिकारी कहिड़ी ख़ुशहाली खणी ईंदा आहिनि अरब शिकारियुनि जे करे तव्हांजी सॼी लोकल हारमनी मुतासिर थिए थी उहे हालात पैदा थियनि था जो हिकिड़ो लोकल जेको आहे रहज़न उहो हिकु मासूम खे पखीअ जीअं माराए थो छॾे तॾहिं बि अरब शिकारियुनि जो को ॾोह न आहे सेल्फ रिस्पेक्ट जंहिं क़ौमनि में हूंदी आहे न उन्हनि क़ौमनि जा अॻवान इस्माइल जहिड़ा माण्हू जेके इमरान इस्माइल जहिड़ा माण्हू उहे इहे ॻाल्हियूं न कंदा आहिनि माना उहो ईंदा आहिनि त असां लाइ ख़ुशहाली आणींदा आहिनि ख़ुशहाली असांजे लाइ कहिड़े क़िस्म जी आणींदा आहिनि त इन्हनि खे गाॾियूं ॾींदा आहिनि इन्हनि खे उते दुबई में UAE में बहरेन में क़तर में उते इन्हनि खे बाक़ाइदे लुकआफ्टर कंदा आहिनि हितां इहे जंहिं महिल अपोज़िशन में हूंदा आहिनि त उते वञी वेही रहंदा आहिनि ठठ कंदा आहिनि उन्हनि जे ख़र्च ते मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे जंहिं हिसाब सां उन्हनि जे ख़र्च ते इहे ठठ कंदा रहिया आहिनि काफ़ी माण्हू ठीकु त उन लिहाज़ सां ॾिठो वञे त हा पंहिंजे पर्सनल फेवर जे लिहाज़ सां मुल्क जो त हिकु तरीक़ो ॾिनल आहे न हिकु फ्रेमवर्क ॾिनल आहे शिकार गांव मां पहिरियां बि ॿुधायमि त सेंट्रल एशियन जा बि कंट्री आहिनि अफ्रीकन जा बि अफ्रीका में बि शिकार जा लाइसेंस मिलंदा आहिनि अमेरिका में बि असां मां बि को माण्हू एतिरा पैसा आहिनि वञी उते अमेरिका में बि शिकार खेॾे अचे त उन जो तरीक़ो आहे असां वटि जे बिना लाइसेंस जे गैर उन में इलीगली उते वञी पोइ माण्हू शिकार बि करे माण्हुनि खे वञी जेको आहे ॻोठनि में वञी पवे ऐं उते को माण्हू इनकार उन्हनि खे यादि थो ॾियारे त बाबा हीअ इलीगल आहे तव्हां वटि लाइसेंस बि न आहे तव्हां ॻोठनि जे बिल्कुलु वेझो अची तव्हां हीअ शिकार था कयो तव्हां हितां वञो इहा ई ॻाल्हि कई न उन जेको मुतफ़ी जेको आहे उन ॿी कहिड़ी ॻाल्हि कई उन हिकु हक़ जी ॻाल्हि कई सच जी ॻाल्हि कई ऐं बिल्कुलु इन अकॉर्डेंस विद लॉ कई इहे बि न त उन खां इलीगल ॻाल्हि कई न उनखे लठ न हई उन को पथर न हयो उते दग ते बीठो त बाबा तव्हां हितां वञो हाणे रहियो सुवाल त असां में कहिड़ी सेल्फ रिस्पेक्ट आहे असां हिन ॻाल्हि खे डिस्कस करे चुकिया आहियूं त जेके हिते कैंप लॻनि था पिया शिकार लाइ ईंदा आहिनि ते उन वक़्तु असांजी सेल्फ रिस्पेक्ट किथे वेंदी आहे इहे जेके हरकतूं कंदा आहिनि टीवी ते चवण जहिड़ियूं ॻाल्हियूं बि न आहिनि जेके इहे ई असांजा माण्हू उन कम लाइ उन ऐशो इशरत लाइ जेके आहिनि इहे पोइ सभु उन्हनि जो इंतज़ाम कंदा आहिनि ख़ैर इहो त इमरान इस्माइल वारो जेको बयानु ऐं उन सां रिलेटेड त ख़ुशहाली इहा आणींदा आहिनि इहे त
त इन्हनि खे काफ़ी ठीकु ठाक फ़ाइदो पहुचाईंदा आहिनि। बाक़ी रहियो त असां बि कंदा रहिया आहियूं, असां बि रिकमेंड कंदा रहिया आहियूं शिकारगाहूं बलूचिस्तान में आबादी खां परे जेको तौर तरीक़े सां जेके असां एलोकेट कयल आहिनि, जेको असां फॉरेन रिलेशन खे वधाइण लाइ उहे कम कुझु रिकमेंड कंदा हुआसीं, छो जो पाकिस्तान जो हिकिड़ो पूरो क़ानूनी तौर ते हिकिड़ो फ्रेमवर्क हिन ते ठहियल आहे। जी इन मामले में छो कि असां डिस्कस कयूं था पिया नाज़िम जोखे जी ॻाल्हि खे। नाज़िम जोखे जी ॻाल्हि में अहिड़ा मामला पहिरीं ॻाल्हि त सिंध में शिकारी जेके अचनि था पिया अरब शेख, कंहिंजी हिमत ई न आहे त उन मेज़बान जे महिमान खे को माण्हू इलीगल शिकार कंदे रोके। इन नौजवान इहा हिमत कई ऐं इन में इहा हुई गैरत हुई, इन में इहा सोजाग हो इहो त उहो चवे त बाबा ॻोठनि वटि जे नज़दीक तव्हां न छो तव्हां इलीगल शिकार था कयो। असां इन ॻाल्हि खे डिस्कस करे चुका आहियूं त इहा पखी बि असां जेको जंहिं हिसाब सां हिन खे बिल्कुलु नेस्तो नाबूद था कयूं, उहा बि असांजी सिंध जो एक्को कल्चर जो हिकिड़ो हिसो आहे, उनखे बर्बाद कयूं था पिया। पर उहा त ॻाल्हि हिकिड़ी रही। अख़लाक़ी ॻाल्हि हिते क़ानूनी ॻाल्हि इहा आहे कि इमरान इस्माइल जो इहो बयान न अख़लाक़ी तौर ते सही आहे, न क़ानूनी तौर ते सही आहे, न क़ौमी जेका रिस्पेक्ट हूंदी आहे उन सेल्फ रिस्पेक्ट लाइ सही न आहे। जी नसीर मेमन साहब क्विकली सर इन ते ई फोकस रखिजो, कहिड़ी ख़ुशहाली आणींदा आहिनि अरब? काफ़ी ख़ुशहाली त डॉक्टर जमील साहब एक्सप्लेन करे छॾी। तव्हांजे ख्याल में गवर्नर साहब जॾहिं स्टेटमेंट ॾे त अरबनि जो त को ॾोह ई कोन, उहे त वीचारा ख़ुशहाली खणी ईंदा आहिनि, ऐं शाह खां वधीक जेके शाह जा वफ़ादार आहे उन्हनि खे क़त्ल जो लाइसेंस कंहिं ॾिनो? ॾिसो हाणे हिन ॻाल्हि खे थोरो ॿिनि हिसनि में विरायूं था। ख़ुशहाली त केतिरनि माण्हुनि लाइ अरब आणींदा आहिनि, पोइ एन वारा अरब हुजनि या अलफ़ वारा अरब हुजनि, ख़ुशहाली त आणींदा आहिनि वीचारा, ऐं हू न बि आणनि त असां त हुननि दर ते वेलिया वेंदा आहियूं, $2 अरब ॾेई था छॾनि, ॿियो हाणे छा कनि तव्हांजे लाइ। सो हू न आणींदा त असां वठणु वेंदा आहियूं, पर ख़ुशहाली जो रिश्तो त आहे हुननि सां। 10 साल तव्हांजी महिमानी झलनि था, या कहिड़ी ख़ुशहाली कनि तव्हांजे लाइ? तव्हां हितां लिखी ॾेई था वञो त असां मोटंदा, असां कुझु बि न लिखी महल ॾेई था छॾनि। सो हाणे जिन खे ख़ुशहाली मिले थी त उन्हनि खे मिले थी न, ऐं असांखे नथी सम्झ में अचे त असांजो ॾोह आहे। पर साईं जेको रियासत जो नामज़द माण्हू, रियासत जी अलामत आहे सदर फेडरेशन, उनजो नामज़द थियल सूबे ते माण्हू, उन स्टेचर जे माण्हू खे इहो रिस्पॉन्स ॾियणु मन जचे थो? अच्छा चङो, हाणे मां तव्हांखे रियासत जी तव्हां ॻाल्हि करे विधी, ऐं साईं बि ॻाल्हि कई पंहिंजो सेल्फ रेस्पेक्ट ऐं सेल्फ एस्टीम जी। त अर्ली 50s में अञा ई उन खां अॻु में जॾहिं असां अमेरिका खां कणिक वठंदा हुआसीं, असां ते महिरबानी कंदा, ख़ुराक जी खोट हूंदी असांखे कणिक ॾींदा हुया। जमील साहब खे ज़रूरु इहा ख़बर हूंदी, बाक़ी दोस्तनि बि पढ़ियो हूंदो त जॾहिं कराची जे पोर्ट तां उहा कणिक लहंदी त जिन उठनि ते उहा लॾी वेंदी, तॾहिं ट्रकूं न हुयूं, त उन उठनि जे ॻिटीअ में तख़्तियूं लॻल हूंदियूं, थैंक यू अमेरिका। त इहा आहे तव्हांजी असांजी सेल्फ रेस्पेक्ट, जंहिंजी तव्हांखे असां ॻाल्हाए चो छॾी गणती थी पई। छाजी सेल्फ रेस्पेक्ट? इहे एटीट्यूड्स हूंदा आहिनि छा मुल्कनि ऐं रियासतुनि जा, जंहिंसां सेल्फ रेस्पेक्ट मिलंदी आहे? सेल्फ रेस्पेक्ट खे छॾे ॾियो, इज़त अचणी वञणी शइ आहिनि मुल्क में, हुनजो ख़ैरु आहे। रियलिटी ते था ॻाल्हायूं, जंहिं ते ॻाल्हि थिए थी। हीउ जेको वाक़ियो आहे, जेकर मां बिल्कुलु स्पेसिफिक थी चवां, या मूंखे इहा ख़बर न आहे त हुनखे कंहिं कीअं मारियो, त अदालत जी जांच, पुलिस जी जांच वाज़े कंदी। हुनजी डेड बॉडी मिली आहे, पर हुन जा डिटेल्स कानूनी तौर अञा घणा निकिरी सघनि था, त प्रिसाइज़ली हुनखे कंहिं टारगेट कयो, कीअं थियो, उहो त इन्वेस्टिगेशन जा मामला आहिनि। पर ॻाल्हि सिंपल आहे त अरब त आया, पंहिंजो जेको कुझु बि करणु आया, हुकूमत जे मंज़ूरीअ सां आयल हुआ। इहा ॻाल्हि पाण, पोइ हुकूमत ग़लति थी सघे थी, पर हुननि खे त लाइसेंस हुयो न, तॾहिं आया। हुकूमत लाइसेंस थी ॾिए। हाणे उहे माण्हू जंहिं हुनखे रजिस्ट कयो, हाणे सही कयो या ग़लति कयो, त उहो उनजो तयन उहे माण्हू जेकर पंहिंजे ओताकुनि ते कंदा, इहो सुवाल पंहिंजा हिते ठीकु आहे त उन्हनि खे कंहिं लाइसेंस ॾिनो आहे? हिते त जंहिं माण्हूअ वटि ताक़त आहे, उन माण्हू जो कानून आहे, उन माण्हू जो आइन आहे। उहो जेकर ताक़त कंहिं वॾे इदारे में रखी करे थो, तॾहिं बि उन वटि लेजिटिमेसी आहे, ऐं जे कंहिं बि इदारे जो कोन्हे, ईअं ई ताक़त अथसि त उन वटि पंहिंजी लेजिटिमेसी आहे। सवाल त इन लेजिटिमेसी ते थियणु घुरिजे। बाक़ी अरब ख़ुशहाली केतिरी आणींदा आहिनि, हुन ते ॻाल्हाए चुकासीं, हुन ते बहस नथा कयूं। इनाम साहब, अरब केतिरी ख़ुशहाली आणींदा आहिनि? गवर्नर साहब जे ख़्याल में तमामु घणो ख़ुशहाल करे वेंदा आहिनि। ख़ुशहाली खां पहिरीं जुनेद, आउं त सम्झां थो त हिकिड़ो सबूत मौजूदु आहे त नाज़िम जोखे जे मुंहं ते जेको पहिरियों ठौंशो लॻो आहे, उहो उन अरब जो आहे जंहिंजी वीडियो सबूत तौरु मौजूदु आहे। आउं त सम्झां थो क़ानूनी तौर ते पहिरीं त उनखे बि इन ज़िमरे में आंदो वञे त उन तशद्दुद जी शुरूआत उन अरब जे पहिरें ठौंशे खां थिए थी, ऐं उन खां बाद क़त्ल जो जेको सबबु बणिजंदो आहे,
जंहिंजे करे कोई माण्हू क़त्ल थींदो आहे उनखे कॾहिं बि ॾोह खां आजो करार नथो ॾेई सघिजे। त आउं सम्झां थो उन सां बाद जेका ॿी ॻाल्हि आहे उहा आहे नाज़िम जोखे जे क़त्ल में उनजो जवाज़ जेको बणियो आहे उहो इहो अरब बणियो आहे। तंहिं करे पहिरीं त इनखे पोइ था ॾिसूं। पहिरीं त क़ानूनी तौर ते त गवर्नर ऐं वज़ीर आला सिंध सभु जेके आहिनि उहे इन जो बि जवाबु ॾियनि त इहो आया उनखे अख़्तियार आहे। ऐं ॿियो जिन क़ौमुनि जी इज़त हूंदी आहे उहे क़ौमूं पंहिंजे घर में ईंदड़ महिमान खे इज़त ॾींदियूं पर हिकिड़े हदुनि जे अंदरि इज़त ॾींदियूं। जॾहिं ख़ुशहाली उहे आणींदा आहिनि, केरु तव्हांखे केतिरो बि ख़ुशहाल बणाए, केरु तव्हांखे केतिरो बि जेका पैसा ॾिए, तव्हां पंहिंजी क़ौमी इज़त ऐं गैरत हुनजे हवाले नथा करे सघो। जेकॾहिं को मुल्क जो हुकुमरान ईअं सोचे थो त पोइ त अफ़सोस ई करे सघिजे थो। ही हिकिड़ा अहिड़ा मामला आहिनि जंहिंजे बुनियाद ते तव्हां सिर्फ़ु इहो ॿुधायो त गवर्नर इमरान इस्माइल हुजे या वज़ीर आला सिंध हुजे या केरु बि हुजे, उहो अरबुस्तान जे या दुबई जे कंहिं बि रस्ते ते पंहिंजी गाॾी बीहारे ऐं कंहिं अरब खे ईअं ठोंशो हणी ॾेखारे ऐं जेकॾहिं कोई अरब उन खां रुॻो पुछाणो करे उन सां सिर्फ़ु वॾे आवाज़ ॻाल्हाए ॾेखारे त पोइ खेसि ख़बर पइजी वेंदी। त तंहिंजे करे आउं सम्झां थो त हीउ जेको सॼो मामिलो आहे उन में सरकार पहिरीं त ख़ुदि पंहिंजे इन्हनि सभिनी शयुनि खे रिवाइज़ करे, इन मेंटेलिटी खे, इन पंहिंजी सोच खे बि रिवाइज़ करे, जंहिंमें हू सम्झे थी त इहे अरब सॻोरा असांजे लाइ ख़ुशहाली खणी था अचनि। अहिड़ी ख़ुशहाली असांखे कोन थी घुरिजे। उन ख़ुशहाली खां बुख भली आहे जेका असांजी पंहिंजे भरम शान ऐं शौक़त वठां हुजे। जी इज़हार साहब, क्विकली सर, कहिड़ी ख़ुशहाली ईंदी आहे? गवर्नर साहब जे मंतक सां तव्हां मुतफ़िक़ आहियो? ख़ुशहाली साईं, गवर्नर साहब जेको चए थो उहो उन्हनि खे ख़बर हूंदी, पर आउं तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां त हिन केस में जेको अहम नुक़्तो आहे न उहो इहो आहे त पीपुल्स पार्टी खे ॻणती आहे पंहिंजे MPA खे बचाइण जी ऐं तहरीक इंसाफ़ खे ॻणती आहे उन माण्हूअ खे बचाइण जी जंहिं उनखे ठोंशो हुयो। उहो अरब न हो पर उहो चवंदा त ईरानी नज़ाद आहे, आरिफ ज़रवानी उनजो नालो आहे ऐं उनजो कमु ई इहो आहे त इन्हनि खे ॿाहिरनि अरबनि खे शिकार कराइण ऐं उनजे लाइ चवनि था सोशल मीडिया ते रिपोर्ट्स अचनि थियूं त ही कोहिस्तान में जुंगशाई जे भरिसां उनजो पूरो हिकिड़ो शिकारगाह आहे, तमामु वॾी ज़मीन उनखे लीज़ थियल आहे, उते उनजा माण्हू मौजूदु आहिनि, बंदोबस्त थियल आहिनि। हीउ उहो साॻियो माण्हू हो जंहिं नाज़िम खे पहिरियों भेरो रेज़िस्ट कयो, जंहिंजी रिकॉर्डिंग लाइव थी। हाणे जॾहिं केस थो खुले, मामिलो साम्हूं थो अचे त पोइ इनजो नालो ईंदो। जॾहिं इनजो नालो ईंदो त पोइ इनजो पुछाणो बि थींदो त इनखे लीज़ कंहिं ॾिनी एतिरी सारी, ऐं पोइ उन सां गॾोगॾु पस मंज़र बि सॼो उनजो ईंदो ऐं उन सां गॾु इहो बि ईंदो त उनजा ॿिया कहिड़ा महिमान हुआ जिन जा उन बंदोबस्त बि कया, जिन ते नाज़िम खे एतिराज़ हो। वरी पोइ इहो बि थींदो त छा उहो शिकार लीगल थी रहियो, इलीगल थी रहियो? इहे जेके सवाल आहिनि, इहे सवाल जॾहिं पहिरां खणबा त अलाए किथे वञी रसंदा। तंहिंजे करे गवर्नर साहब लाइ ज़रूरी थी पियो त पंहिंजे अरब भाइरनि जे लाइ इन क़िस्म जो बयानु ॾे। असांखे अरब भाइरनि सां को बि मसइलो न आहे, असांखे मसइलो पंहिंजे पखियुनि जी हिफ़ाज़त सां आहे, असांखे मसइलो पंहिंजे नंगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त सां आहे, जंहिंजी ॻणती नाज़िम जोखे खे बि हुई जंहिं पंहिंजी ज़िंदगी ॾेई छॾी। जी वॾी महिरबानी इज़हार सुमरो साहब, इनाम भट्टी साहब, डॉक्टर जमील साहब, नसीर मेमन साहब। जे इज़हार साहब ॻाल्हि कई त असांखे परेशानी पंहिंजे नंगनि ऐं दंगनि जी आहे, असांखे पखियुनि जी पंहिंजी धरती जी परेशानी आहे, असांखे फ़र्द जी न आहे। असांखे परेशानी हिन धरतीअ ते अमन ऐं आदशीअ जी आहे, कानून जी आहे। वॾी महिरबानी सभिनी पैनलिस्टनि जी। नाज़रीन, प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे, पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।